indigenous tribes of Sindh are recognized either for their occupation or their events. Kuchra is of such tribal communities who are branded as thieves. People of this tribe tell that their ancestors used to steal and leaving their places quickly without any mark, thus called Kuch, meaning leaving a place as quickly as they could be. Later, they were named Kuchra, meaning leaving places so quick following suspicious activities. रात जे पेट में का बि कुधो कमु करे ऐं भॼणु इहो कुचड़नि जो कमु आहे पोइ हिन करे माण्हू चए कुचड़ो त कोन्हे इन करे जेको आहे सो कुचड़ा मशहूरु आहिनि असुल खां वठी हिकिड़ो त असांजा वॾा जेके हूंदा हुआ से ॿारनि में जंगल में रहंदा हुआ पोइ उते ई पिनी बि खाईंदा हुआ कुझु वरी अहिड़ा बि माण्हू हूंदा हुआ असांजी क़ौम में जेके हू राति जो वेंदा हुआ चोरी बोरियूं करे वेंदा हुआ पोइ को पेर ॿेर वेंदो हुओ कंहिं ॻोठ में पेर खणंदा हुआ हीउ पेर कंहिंजो आहे पोइ कोशिशि करे हू चवंदा आहिनि बाबा हीउ पेर इन्हनि जे ई माण्हुनि जा हूंदा अॻे छो त कुचड़ा ई नाले में मशहूरु हूंदा हुआ चोरी बोरी कंदा हुआ अॻिते पोइ हिते जेके असांजा वॾा हूंदा हुआ पीढ़ियुनि में According to these people, they are belong to the generation of Raja Sansi. They are basically inhabited of India. People of this tribe are living in the Kerala of India and other areas as well. Even though living different areas, their activities remain the same. सिंधियुनि जेका असीं पंहिंजी जेका असलियत ॿुधाईंदासीं सिंधी त साईं हल ॾे बाबा तोखे आउं सुञाणा थो फलाणे नूड़ीअ ॻोठ में वेठो आहीं अलाए शहर में कुचड़ो जो पुटु आहीं हाणे वरी त तूं चई आउं साइंसी आहे किथां थो साइंसी आहे पोइ हाणे असांजी रजिस्ट्री त पोइ साइंसी जी आहे ई कोन रजिस्ट्री जे त असीं ॿुधायो न बाबा हे साईं रजिस्ट्री आहे असांजी तव्हां ॾिसो उहो त आहे ई कोन सांसी राजपूत नसल आहे इंडिया जी रियासत कोरियाला ऐं रियासत जेको आहे असां गंगा जे पार हुन पासे उन नसल सां वास्तो रखनि था पाकिस्तान में अचण खां पोइ जेको आहे मुख़्तलिफ़ कमु करणु शुरू कयूं बरहाल हिते जाम सुधरी विया आहिनि ऐं सुठो मयार अथनि पर इंडिया माजी बि हिन जा इहे ई कम आहिनि हिननि में ख़ुशहाली न आहे जोधपुर जयपुर अहमदाबाद वडोदरा ऐं बाड़मेर राजस्थान जो इलाइक़ो तमामु घणो उन्हनि खे पसंदि आहे During the partition, they migrated to Sindh. It may be thought to claim that even before partition perhaps they lived in Sindh, but with minority. At the time of partition of India, when people migrated to Sindh, Kuchras also were in caravans entered into Sindh by settling themselves in various areas of Sindh forever. Comrade Dilip Kumar, who also belongs to this tribe, says that during the era of 1964 or 65, people of his tribe continued to migrate in Sindh. After migrating from India, Kuchra people also went to live in the Rahim Yar Khan of Punjab. As time passed, they also worked in the fields and engaged themselves in other occupational works. In the past, this tribe was known as Gypsy tribe, but now because of their other works, they are no more entitled as nomads. Many families of Kuchra are also living in Karachi,
where they are busy working in factories while their women do follow their men. Their lifestyle in cities is completely changed, as if their real self has been lost on the way. Therefore, it may seem hard to identify the true identity of this tribe in Sindh. A small number of Kuchra families living in the rural areas are still working in the fields and other occupation. In fact, they feel helpless articulating their true identity, as it may seem they are protesting voicelessly for their roots to be recognized, but in vain due to being in minority. कुचड़ा इहे आहिनि जेको आहिनि घुर्गला आहिनि असां कुचड़ा न आहियूं असांखे वरी लकम में उन्हनि कुचड़ा करे छॾिया इन जे करे असां कुचड़ा थी वियासीं हाणे कंहिंजो वात तो कंहिंजो झलणो आहे कोन को कीअं थो ॻाल्हाए को कीअं थो ॻाल्हाए पिया ॻाल्हायो असली ज़ात असांजी सोची आहे सोची साइंसी असां जेका तमाची चऊं था त उहो चवंदा तमाची केरु आहियो हिकिड़ो त जाम तमाची आहे नूरी जाम तमाची आहे जीअं हुनजी मेलो लॻंदो आहे त असां हुनखे चवंदा आहियूं असांजा वॾा जेके हुआ उहे ई सॾाए विया त असीं क़ौम ज़ात जा तमाची आहियूं त असां जिथे कुचड़ो सॾाईंदा आहिनि हू असांखे सुञाणींदा आहिनि हीउ कुचड़ो आहे कुचड़े जे हिसाब सां असांखे सुञाणनि था पर असीं तमाची सॾायूं या कराड़ो सॾायूं या गमदी सॾायूं हुन में असांखे माण्हू कोन था सुञाणनि असांखे सिधी ज़ात इहा ई आहे त असां मशहूरु पाकिस्तान में कुचड़े सां आहियूं. This tribe consisted of 6 different castes. Prominent caste of this tribe is Koirela, while Tamachi, Gomadi, Bajrang Bali, Gasi and Meno are among other castes. Many other castes live in India in which Mirabai is respected highly, belonging to the caste Malha. These castes in India marry in same caste while they don't make marriages in any other caste, especially 6 castes living in the Sindh. Their marriages are mostly depending on the exchanges or of money. 6 ज़ातियुनि में असीं ॾींदा वठंदा आहियूं ॿियनि में असीं कोन ॾींदा वठंदा आहियूं इहो ईअं आहे त हाणे असां मुंहिंजी भेण त अॻियां मामे जी आहे न छोकिरी त वरी उन मां असीं वठूं न असांजी न्याणी ॾियूं त हुन खां वरी एवज वठूं हू त वई ॿी क़ौम हुन खां वरी बि असां न्याणी वठंदा पैसनि ते बि थियनि थियूं बधे ते बि थियूं पैसा थोरा आहिनि छिके छिके 30-40 बाक़ी ख़र्च आहिनि जेके ॿई मथां घोट वञी करे बधे ते बि वठंदा आहियूं पैसनि ते बि वठंदा आहियूं पहिरीं हुआ इहे पहिरीं शुरूआति मज़ छह वियूं छा चवंदा आहिनि 120 रुपए मज़ 2 मिलंदी आहे असांखे हिकिड़ी 120 मज़ बंदो असांखे मिलंदो हींअर वञी बंदो वञी थियो आहे 50,000 ते वञी बीठो आहे अॻे बराए बि ॻाल्हि करे वियो त इहा 2 ॾींहं जी ॻाल्हि आहे हींअर त वञी 50,000 ते बीठी आहे कल्ह बि आउं शादी करे आहियां छोकिरे जी 50,000 धणी मालिक खे ॾेई आई पोइ शादी करे आउं आयो आहियां हींअर इहे घटि वधि बि थींदियूं आहिनि वधीक बि थींदा इहे किसा हलनि पिया ईअं. Kuchra women in the past wore traditional dresses like Gagra and other, but now they have left following as considering it as outdated. Now women of this tribe wear traditional Sindhi dress. These women are passionate about gold and silver ornaments. Their ears are pierced with full of earrings from inside and outside. Married women are very attentive in their looks. A Mangala Sutra or necklace and sindoor, a traditional vermilion red or orange red colored cosmetic powder, differentiate between married and unmarried women. Widows put on white saris without any makeup. These women also go on begging door to door apart from other work. They also attract people with their looks. Unlike Hindu religion, these women never veil. हाणे अबे ॾाॾे जो रवाज़ इहो आहे उहे पिनी पिनी मरी विया हाणे असीं ग़रीब माण्हू छा कंदासीं असांजो बि रवाज़ आहे न 2 पिनूं या न जी सीजन अचे खरन ते वञूं पिनूं इहे पिनण लाइ त वञूं था लॉकेट बि पाईंदियूं आहिनि वालियूं बि पाईंदियूं आहिनि झुमक बि पाईंदियूं आहिनि मुंडियूं बि पाईंदियूं आहिनि चूड़ियूं बि ऐं पायलूं बि पाईंदियूं आहिनि कड़ा बि
हूँ ॿिया आहिनि ठणका उहो बि पाईंदियूं आहिनि, नेवर बि पाईंदियूं आहिनि. Customs of their marriages are interesting to be attended. Marriage takes place once decision is made. There seems to be no particular time period or specific date or season, but once they arrange marriage, they continue to organize weddings. Traditional songs are sung in the marriages. Women gather and sing wedding songs, often Sindhi traditional wedding songs. Some songs are sung in Marwari language. Wedding is traditionally performed following Hindu traditions. असांजो भत पोत इहो ई आहे, असांजी चरवी हूंदी आहे हिकिड़ी, फेरा हूंदा आहिनि. असां हिकिड़ो बाबो घुराईंदा आहियूं मंदर खां, जीअं रामापीर जो मंदरु आहे, हिन में बाबा रहंदा आहिनि. पोइ असीं हुनखे घुराईंदा आहियूं, पोइ हू पंहिंजा मंत्र पढ़ंदो आहे, हू ॻाईंदो बि आहे. पोइ हुते फेरा थींदा वेंदा आहिनि, हू ॻाईंदो वेंदो आहे. पोइ हिकिड़ा चांवर हूंदा आहिनि, हू चांवर हुते छटे छॾींदा आहिनि हुनजे मैदान ते, त जीअं हू चांवरनि ते हले. माना हिकिड़ो कणिक जो ई कणिक हूंदी आहे, असीं हुनखे धान चवंदा आहियूं, त भला ही धान बि हुजे हिन जे पेरनि जे हेठां त सदाईं हू ख़ुशि रहे. शादी में रवाज ये वना ॾियूं था, जन अचे थी, फेरा फिरायूं था, सौण साट में रवाज ते तिलक लॻायूं था. घोट खे ससु हूंदी जेको हुनखे तिलक लॻाईंदी, वरी पोयां वरी तिलक लॻाइनि थियूं. उहे सौण साट असांजा पंहिंजा आहे. मेहंदी बेंदियूं लॻायूं था, जेको रीति रवाज़ असांजो आहे रवाज उहो करियूं था. Fights and outspoken words are common in their weddings. They dispute on any trivial matters, proving their family marriage system. Their fights turn into great disputes, thus sticks and other beating objects are used normally. As a result, they split blood in fact. Many people consider this as their customs in marriages and weddings. Drugs and alcohol are considered to be quite common and normal in the marriages as the part of their celebration, and most importantly, women also drink alcoholic substances. और तू भी कहीं टाइम पींदियूं हींअर त असां बंसी करे छॾी पींदियूं आहिनि, असीं कूड़ कोन कंदा आहियूं. पींदियूं आहियूं हींअर असां बंसी करे छॾीसूं. हीअ 4-5 साल थिया न, हाणे औरत वरत नथी पीए. Earlier, feudal system was not existed in this tribe. But now disputes and tribal conflicts are solved through feudal system. Dilip Kumar Kuchro is chief of this tribe. Sahib Kuchro is chief of other 6 castes.
These chiefs decide and settle disputes of their tribe, such as honor killing, marriage disputes, and other tribal issues, small or big. If a person of this tribe is accused of any higher criminal charge, he defends himself through burning fire. In the past, accused persons walked on the burning coal in order to prove his innocence. But in the present days, other iron-made objects are used for the accused persons. These iron-made objects are being heated and rest them over the wrist or arm or feet of the accused person, which is wrapped by 7 leaves of peepal tree or ficus religiosa tied with thread. In order to see that if heated object burns the accused, he is proved to be guilty of the crime he has done. And if the accused feels no burning heat from the object, he is released from all the doubts of crime for whom he was being held against. According to the belief of this tribe, if accused is innocent, not even a thread gets harmed or burned by heated objects. अमूमन त मायूं विड़ी पवंदियूं आहिनि या मर्द बि विड़ी पवंदा आहिनि पाणी में या को छोकिरे ॿाकरे था बि या कंहिंजो को माना मिसाली तौर ते कंहिंजो माना को भेल करे वञे जीअं माल के ॿनी में पइजी वञे अहिड़े सिस्टम सां माना इहो थींदो आहे माना इहो माना कंहिंजे घर में केरु वञी छोकिरो ॿाकरो पइजी वञे त पोइ अॻिलो नथो मञे त असां हुनखे माना पोइ इहो सिस्टम कंदा आहियूं त बाबा सचो आई त पोइ तूं अचु मैदान में ऐं तुंहिंजो फ़ैसिलो कयूं त सच कूड़ जी ख़बर पइजी वेंदी असां हिनखे चवंदा आहियूं पंहिंजी ॿोली में धीज ॿुधी न सी इन सिस्टम सां माना पोइ इहो सिस्टम असां कंदा आहियूं ऐं पोइ सच कूड़ जी माना ख़बर पइजी थी वञे असांखे सच ऐं कूड़ जी ख़बर पवंदी आहे बाह ते बाह जो असीं गोलो ठाहींदा आहियूं 1.25 किलो जो उनखे जेको आहे तपाए वेंदो आहे लोह खे पंहिंजो टांडे ते पहिरीं त चरूं हूंदियूं हुयूं उनजो रवाजु ख़तमु कयोसीं पोइ जेको आहे 1.25 किलो जो लोह हूंदो हुनखे गरम करे हुनजे हथ ते रखियो वेंदो हथ ते सिर्फ़ु 7 पन हूंदा हुनजा पिपर जा ऐं कचो धाॻो हूंदो पोइ ॿधी करे पोइ हिकिड़े अमरा खे सॾु कबो जेको हमेशह इहो कारोबार कंदड़ आहे हुनखे पैसा कुझु मिलंदा आहिनि हथ ते रखण जा लोह जो टुकर खणी रखिबो उहो 7 विखूं जेको आहे डोड़ी माना उछलाईंदो अॻिते टिंगेर या अहिड़ी शइ रखियलु हूंदी उन ते रखिबो मां छोला निकिरंदा उहो ॿरंदो पोइ वरी टेस्ट कबो तो मूं जहिड़े घुराए त बाबा ॾिसो त हीउ छा सड़ियो या बचियो ॾिसंदा धाॻो सचो हूंदो धाॻो ई कोन सड़ंदो न कोई पन खे सेकींदो ऐं जे कूड़ो हूंदो सड़ी वेंदो पोइ 2-4 तस्दीक वारा ईंदा उहा तस्दीक कंदा बाबा हिनखे हथ में फोलो ई कोन्हे सड़ियो कोन्हे उनखे चवंदा तोखे बाबा इनाम आहे तूं जेको आहे सो सचो साबित थियो आहे ऐं कूड़े ते जेको आहे सो ॾंडु ॾोह बिरादर वारा रखंदा अहिड़े नमूने जेको आहे सो इहो असांजो फ़ैसिलो थींदो आहे. People belonging to this tribe believe in different religious or personal beliefs. They use shoe smelling as the treatment of epilepsy. Small worship places are set up in their homes as well as picture of their Hindu gods and Muslim saints or murshids are hanged on the walls. Some Kochra don't believe in any of these Hindu religious deities. अरे सतगुरु आया सब सुख पाया रे दुख का बंधन कटाया अरे गुरु घरे आया रे जी सतगुरु आया सब सुख पाया दुख का बंधन कटाया अरे गुरु भले आया रे जी फूलवत से जय विचारा रे फूलवत से जय विचारा ऊपर जोर ढोलावा रे गुरु घरे आया रे जी सतगुरु आया सब सुख पाया रे दुख का बंधन कटाया अरे गुरु घरे आया रे. रमन शहबाज़ आहे कलंदर शहबाज़ आहे असीं मेले ते वेंदा आहियूं असीं हुनखे बि पूॼींदा आहियूं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे हुनखे बि असीं पूॼींदा आहियूं असीं पंहिंजे हिसाब सां पूॼींदा आहियूं असीं हुते मुस्लमान जो कलम कोन भरंदा आहियूं असीं हुनखे सॾु कंदा आहियूं कलंदर लाल तूं बेड़ा पार कजां असांजा असांखे सुखो सांझो रखिजां असांजी रोज़ी में बरकत विझिजां
असांखे अहिड़ो ॾुखियो ॾींहुं कॾहिं बि न ॾेखारिजां। बादशाह पीर असां हुनखे छेला ॾींदा आहियूं। असांजो मुर्शिद आहे जहिड़ो बादशाह पीर आहे। Earlier, there were no concepts of forbidden and permissible. Now, not only in their homes but in the marriage ceremonies, only permissible food is cooked and prepared. Though this tribe has given up the habits of eating forbidden, yet Muslims don't eat in their plates or cups. माल त उखणंदा माल खणंदा झंग मां हलंदे माल हिकिड़ो मिसाली धराड़ वञे पियो वञे पोयां माल अचे पियो हुनजे पोयां बि माल खणी वेंदा धराड़ खे ख़बर कोन पवंदी त मुंहिंजा घणा पारू निकिरी विया कुई छॾींदा मारींदा कोन कुई छॾींदा जे हाणे एतिरो आहे जो मथां वठां हिकिड़ो पोयां आहे त कंध भञी हलिया वेंदा पोइ त न को मुस्लमान जो न को हिंदू जो हू त वियो पोइ वरी खणंदा त खाईंदा त खणंदा न उहो त पर हाली त हुन मां धणी मां जहिड़ो जान छॾाए वेंदा. This tribe cremate their dead ones following the traditions of Hindu religion. If respected person died in their tribe, they pay tributes and also celebrate as a kind of their tradition. मरण जो इहो आहे त हिकिड़ो त मूं जहिड़ो ग़रीब आहे त हुन ते त असांजा जेके पैसे वारा घणो कर त ईंदा ई कोन पोइ हू त वीचारो थियो चार आया ॿाहिरि अहिड़ा पोइ कठे थी हिकिड़ा वरी पर कामरेट जहिड़ो वेठो आहे अब कामरेट 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 ते साईं असां जहिड़े ते हिकिड़ो न अचे हिन ते 10 ॼणा अची वञनि अब हाणे असांजो त उहो वॾो हाणे हिन जा हाणे पुठियां थी सरनायूं आणियूं ऐं दोल सरनायूं वॼाए भाई हिकिड़ो त ज़रूरु मरी वियो सो त मरी वियो जान छुटी वरी जे हिनखे ताईं दोल धमीराई हाणे वॾे पैसे वारे जे ख़ातिर ग़रीब जे ख़ातिर असीं कोन्हे कयो पैसे वारे जे ख़ातिर दोल धमीरो आहे बाक़ी ग़रीब जे लाइ कोन्हे. Language of Kochra is the mixture of Hindi and Urdu languages. They speak regional languages of Sindh because of living here, for example, Sindhi and Saraiki. कामरेटा की तबीयत खराब हो गई क्या तेरी सलाह है? कामरेटा ले चलते हैं हम इनका घर और क्या करा हमका घर कड़े से घर तो इसका मीर पर है मीर पर गाड़ियाँ आते हैं इनका ले चलते हैं और क्या करा तो सदर वो कामरेट सीही करनी पड़ेंगे. हाँ इनका हम गाड़ियाँ को ले उठाता है इसको वो ले क्यों गाड़ी करा गाड़ी कराता है. They have villages. People of this tribe living in rural own domestic animals also and taken care by men and women. Their women carefully clear their houses. Their cooking place is incredibly attractive as from the front it looks like as the shape of the heart. Because of being in so poor conditions, influential persons of their tribe seem exploitative and having a bad intentions toward Kochra women. Precisely, the sole reason of their migration from rural to settle in the cities is largely because of the abusive gazes, exploitative attitudes, and sexual appetite of the influential persons, to such extent that they blackmailed women, forced them to marry, and rape is seemed quite natural act for the influential persons towards the Kochra women. का असांजी अहमियत न आहे हिते को असांजो वीचार न आहे हिते तुंहिंजो मुसलमान बि थी असांखे 4 पादर भले मुसलमान तुंहिंजो ॾोही हुजे पर लेकिन असांजी दाद फ़रियाद न आहे असां वञी तो जहिड़े खे चवंदा साहब असां अड़े तो जी त बि ग़लती हूंदी पंहिंजे खे न चवंदो बसि बाबा साईं हाणे तूं वॾो रासी ग़रीब जेको काटिजे सोए हलनि कुचड़नि खे दॿाए अचूं. Kochra tribe is disappearing slowly from Sindh because of denying their true identity and their refusal of title given to them Kochra and the constant painful experiences they receive time to time.
There is no much research study found in the pages, almost nowhere, regarding this tribe and their roots. Consequently, common as well as educated seem ignorant and a complete unaware of this tribe, as if these people have never been the part of Sindh. Kochra people is getting punished in the hands of tyranny just because their ancestors earned the bad names for the generations. This tribe needs to be nourished and provided with basic human needs, and most importantly, research work is highly time demanding of the modern Sindh.